नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त आए कपरो माखा बदीन तालों तो जश्न عيدميلادالنبي ये सिलसिले में मदरसा صبغته النور में मिलाद जो عظيم عاليشان प्रोग्राम منعقد कयो वियो। महफिल मिलाद में मशहूर नात ख़्वाननि हज़ूर पाक जी शान में नातुनि जा नज़राना पेश कया। जॾहिं त महफिल मिलाद के मुफ्ती अहमद अली सिकंदरी, हाफिज़ उमैद अली सिकंदरी ऐं ॿियनि ख़िताब कयो। जॾहिं त महफिल मिलाद के ख़ुसूसी ख़िताब मौलाना हक़ुल नबी सिकंदरी कयो। उन मौक़े ते हिन जो चवणु हो त इंडिया दसा चोड़ा हो मुझे महबूब जा सभई सहाबी अखिन ते सभिनी सां असां मोहब्बत करण वारा आहियूं। अब महबूब जे सभिनी सहाबी सां मोहब्बत कंदा हो। हाय मिठे मोहम्मद जा चारे यार दिली, मिठे मोहम्मद जा चारे यार दिली, अबू बकर उमर उस्मान अली, मिठे मोहम्मद जा। अल्लाह साईं असांजे प्यारे आका हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के समूरी इंसानियत जे लाइ रहमत बणिजी आया, जंहिं जे अचण सां कुफर जा बादल ख़त्म थी विया ऐं हर तरफ़ इस्लाम जो प्रचार थियो। असांखे हज़ूर पाक जो ॾियारो जोश व जज़्बे सां मल्हाइणु घुरिजे। अल्लाह साईं हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿिन्ही जान जो सरदार करे मोकिलियो आहे। हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण खां पहिरियों न्याणियूं जॾहिं पैदा थींदियूं हुयूं त इन्हनि खे ज़िंदा दफ़न कयो वेंदो हो। हज़ूर पाक जी आमद खां पोइ न्याणियुनि जो क़दर थियो। असांखे घुर्जे त असीं बि ॿिन्ही जान जे सरदार जी ॾसियल राह ते हलूं ऐं पंहिंजी आख़िरत संवारियूं। प्रोग्राम में मौलाना सादुल्ला, मौलवी मोहम्मद यूसुफ अत्तारी, मौलवी अता मोहम्मद नासिर अत्तारी, मौलवी मोहम्मद कासिम राजड़ समेत वॾे तइदाद में आशिकाने रसूलन शिरकत कई। हर तरफ दुरूद व सलाम जो सदाऊं बुलंद हुयूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।